अज ही प्रोग्राम मरहूम चाचे मोहम्मद तगियल जतोई जी याद में है। 2 साल अग बिल्कुल हिन ही जगह ते असां उस्ताद फतेह अली खान सां अहिड़ी महफ़िल हिकिड़ी सजाई हुई जंहिंमें पिणु तव्हां मां केतिरा ई दोस्त शामिल हुआ। कुछ दोस्त अॼु असां सां शामिल न आहिनि, उन्हनि में जिन जी यादि अचे थी उन्हनि में साईं मोहम्मद अनवर जतोई जेको अॼु असां में मौजूदु न आहे, उहो अलाह पाण ॾे घुराए वरितो। बहरहाल ये ज़िंदगी जो चल पल जो मक़ाम आहे, के माण्हू हुते हूंदा के वेंदा, कुझु ईंदा पिया। ऐं उस्ताद फतेह अली खान खे हिते नौशहर फिरोज़ में अचण ते भलीकार चवां थो सभिनी दोस्तनि जे तरफ़ां। अॼु जो प्रोग्राम ही जेको पाण नौशहर फिरोज़ में रहाइशगाह असांजो दोस्त आहे फ़क़ीर गुलाम शबीर जतोई, उनजे रहाइशगाह ते करे रहिया आहियूं। ही प्रोग्राम असांजा कुझु दोस्त आहिनि जेके लाइव ॾिसी रहिया आहिनि सऊदी अरब खां, ऐं उन्हनि में असांजो मोहतरम भाउ अदा दरिया ख़ान अॻे प्रोग्राम में हिते लाइव असां सां मौजूदु हुया। ऐं असां भाऊअ खे ऐं भाऊअ जी सॼी संगत खे भलीकार चऊं था। जेके वेठा आहिनि इन्हनि में दरिया ख़ान जतोई खां अलावा असांजो दोस्त आहे लाल ख़ान रिंद आहे जेको भाऊ फनकार बि आहे पाण। रिज़वान कुरैशी आहे, भाऊ रिज़वान कुरैशी महिरबानी तव्हांखे भलीकार। साईं अब्दुल गनी कीरियो आहे, उनखे भलीकार चऊं था। नज़र प्यासी आहे जेको अदीब बि आहे, शाइर बि आहे, वॾी महिरबानी जो भाऊ वारा टाइम कढी असां सां गॾु ही प्रोग्राम ॾिसनि पिया। सिकंदर अली जोयो आहे, राजा ॾाहर आहे जेको अदीब आहे ऐं क्लासिकल मौसीक़ीअ सां बि शगफ़ रखंदो। दानिश लतीफ़ तीवणो आहे जेको अदीब आहे, उनखे ऐं नंढड़ो भाऊ जो वेठो आहे ऐं मां जॾहिं उमिरि ते वियोसि त मूंसां गॾु मिलियो नंढड़ो, उनखे भलीकार चऊं था ऐं ख़ुशि हूंदा। असां हीउ प्रोग्राम अॻिते हलायूं था। ऐं साईं उस्ताद फतेह अली खान खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे फ़न जे जेको हुननि खे अलाह देन ॾिनी आहे उन मां तव्हांखे असां सभिनी खे मुस्तफ़िज़ कनि। उस्ताद फतेह अली खान गाए हैं वो हमने बहुत अच्छी तरह से सुना। जिथे ॿुधण वारा माण्हू हूंदा त मां घणी तरह ॻाईंदो आहे। अॼु फरमाइश आहे असांजे जतोई साहिब जी खे दरबारी राग पेश करणु। दरबारी राग जेको आहे हिन जो असुल नालो आहे शुद्ध कानड़ा। उहो ही अकबर बादशाह खे ॾाढो पसंदि हो त हिन जो नालो पोइ दरबारी रखियो वियो। हिन सां पंहिंजी ख़िदमत तव्हांजी में पेश थो कयां दरबारी, जेको तव्हांजो हुकुम हुजे ॿुधाईंदासीं। ॿियो वरी जतोई साहिब हीउ चयो जो साईं जो वॼाइण वारा ॾाढा ज़बरदस्त, हीउ असांजे सिंध जो तमामु वॾो पकवाज़ नवाज़ अथव। हींअर हिन खां सुठो हिकिड़ो बि न आहे। अम्ब जो बि नालो अथसि, हेॾां उस्ताद असलम ख़ान साहिबु, हेॾां हमीद राजभर, ऐं ही तव्हांजो ख़ादिम आहियां सभिनी जी इजाज़त सां।
I
ई आहिनि दरबारी हेठि जो डाग ऐं मथे जो आहे ऐं ॾाढो मुश्किल आहे हिन में फ़र्क़ु करणु Amala